ख़बर आहे कंदकोट खां। कशमोर में 11 ॾींहं अॻु क़तलु थियल शागिर्द जावेद खोसो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं सिविल सोसाइटी पारां कंदकोट घंटाघर खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। तफ़सील मूजिबि कशमोर भरिसां मिल्कियत जी तकरार तां चाचे हथां शागिर्द जावेद खोसो क़तलु थी वियो हो ऐं क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं शहर जे सिविल सोसाइटी तरफ़ां घंटाघर खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शामिल माण्हुनि जे हथनि में मुख़्तलिफ़ प्लेकार्ड ऐं बैनर पिणु हुआ जंहिं मथां लिखियलु ज़ालिमो जवाबु ॾियो, खून जो हिसाबु ॾियो। ऐं ॿिए पासे मीडिया सां ॻाल्हाईंदे क़तलु थियल जावेद खोसो जो वालिद एहसान खोसो, पीर ऑफ भरजुंडी, मियां अब्दुल हसीब, फाइक जखराणी, इमदाद खोसो, फिदा हुसैन महमदानी ऐं ॿिनि चयो त 11 ॾींहं गुज़रण बावजूदि को बि क़ातिल गिरफ़्तार न थी सघियो आहे, छो त जवाबदार पीपी जा पावरफुल माण्हू आहिनि ऐं असीं क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं सिंध जे हर शहर में एहतिजाज कंदासीं। हुननि वधीक चयो त असीं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं जस्टिस बिरादान खे अपील आहे त हू नौजुवान शागिर्द जावेद खोसो जा क़ातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।